मोहसिन नक़वी केरु आहे? इहो सुवालु हर हंधि थी रहियो आहे। मोहसिन नक़वी जी बतौर पंजाब जो वॾो वज़ीर मुक़ररी थियण खां पोइ सोशल मीडिया ते इहो सुवालु टॉप ट्रेंड बणियलु आहे। अपोज़िशन जी सिफ़ारिश खां पोइ इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान मोहसिन नक़वी खे पंजाब जो वॾो वज़ीर मुक़ररु करे छॾियो आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी समेत ॿियनि केतिरनि ई पार्टियुनि जे अॻुवाननि इलेक्शन कमीशन जे इन फ़ैसिले जी आजियां कई आहे, पर पीटीआई इन फ़ैसिले खे रद्द करे छॾियो आहे। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान पंजाब जे निगरान वॾे वज़ीर जी मुक़ररी ख़िलाफ़ु अदालत में वञण ऐं रोडनि ते धरणा हणण जो ऐलान कंदे चयो आहे त मोहसिन नक़वी जे पोयां उहे हथ आहिनि जिन मूं ते किरास लॻायो आहे ऐं हाणे उहो चई रहिया आहिनि त इमरान ख़ान वरी ॿीहर इक़्तिदार में कॾहिं न ईंदो। इमरान ख़ान मोहसिन नक़वी खे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो बदतरीन दुश्मन करार ॾींदे चयो आहे त पीटीआई ख़िलाफ़ु बदतरीन प्रोपेगेंडा संदसि ई चैनल ते हली रही आहे। हाणे हू पंजाब में पीटीआई ख़िलाफ़ु वेठल माण्हुनि खे लॻाईंदो। इमरान ख़ान इहो बि इल्ज़ाम लॻायो आहे त मोहसिन नक़वी जे पोयां उहे माण्हू आहिनि जिन एमक्यूएम ठाही ऐं उन खां पोइ एमक्यूएम हक़ीक़ी बणाई। मोहसिन नक़वी पंजाब जे इलाइक़े झंग में साल 1978 में पैदा थियो। शुरूआती तइलीम लाहौर ऐं ग्रेजुएशन बि लाहौर जी कॉलेज मां कयो, जंहिंखां पोइ आला तइलीम हासिल करण लाइ अमेरिका जी रियासत मियामी रवानो थियो। अमेरिका में आला तइलीम मुकमल करण खां पोइ CNN में इंटर्नशिप ज़रिए सहाफ़त वारे शोबे में दाख़िल थियो ऐं बतौर प्रोड्यूसर CNN ॾखिण एशिया मुक़ररु थियो। जॾहिं त पाकिस्तान में शहीद बेनज़ीर भुट्टो जे इंटरव्यू ऐं अफ़गान जंग दौरान रिपोर्टिंग खां पोइ मोहसिन नक़वी शोहरत माणी। बेनज़ीर भुट्टो मुल्क जे अंदरि जान ख़तरे में हुजण जो ख़दशो मोहसिन नक़वी खे ॾिनल इंटरव्यू दौरान ज़ाहिरु कयो हो। हाणे इमरान ख़ान मोहसिन नक़वी जी मुक़ररी खे अदालत में चैलेंज करण जो ऐलान कयो आहे। ॾिसणो उहो आहे त अदालत मोहसिन नक़वी बाबति कहिड़ो फ़ैसिलो करे थी।